अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल पत्थर दिल जे ईंदड़ नए एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे हिन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में कामोरी जी ख़बर सॼे ॻोठ खे पइजी वेंदी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो अम्मा जीजा इहा ॻाल्हि ॾाढी लिकाई हुई, पर वारिस खान हुनखे चयो त 3 ॾींहंनि ताईं असां हिन ॻाल्हि खे लिकाईंदासीं ऐं असां जेको आहे उहो कामोरी खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदासीं। पर वारिस खान जेको आहे सो 3 ॾींहं बि ॻोल्हण में नाकाम वियो ऐं इहा ॻाल्हि ॻोठ में पखिड़िजी वेंदी। ऐं जॾहिं संदसि सावरनि जी माउ खे ख़बर पवंदी त उहा बि जेको आहे सो दाऊं करे रोअंदी ऐं चवंदी त हे असां सां छा थी वियो आहे, हीउ त असां सां ज़ुल्म थी वियो आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे कामोरी जेको आहे सो रॿनि कान ॾिजंदी ऐं बार बार हुनखे धमकाईंदी ऐं चवंदी त जेको आहे तूं मूंखे कुझु नथो करे सघीं, तूं ड्रिजो उन वक़्तु खां जॾहिं जेको आहे मुंहिंजी अम्मा खे ख़बर पइजी वञे, जेको आहे पोतो खे ख़बर पवंदी त वारिस खान ऐं मुंहिंजी अम्मा छा आहिनि। तंहिंखां पोइ जेको आहे उनजो मज़ाक़ उॾाईंदो ऐं 3 ॼणा जेको आहे सो रॿनि जा साथी खिलणु शुरू थी वेंदा। हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तमामु जल्द जेको आहे अम्मा जीजा शेरल ऐं दादन वारनि जो फ़ैसिलो कंदी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शेरल चवंदो त जेको आहे फ़ैसिलो त असां क़बूल कंदासीं जेकॾहिं जेको आहे जीजा असांखे ॾंड न वठी ॾिनो। फ़ैसिले खां पोइ जेको आहे दादन खे मारे छॾींदुसि। तंहिंखां पोइ दोस्त हुनखे सम्झाईंदा पर हलो सम्झण जी कोशिशि न कंदो। हक़ीक़त इहा आहे त जेको आहे शेरल जे भाउ जावेद खे ऐं उनजे पीउ खे जेको आहे दादन जो को बि हथु न आहे मारण में। इहे त सॼा कमीना जेको आहे सो सालार खान ऐं उनजो जेको भाउ आहे उन जा कम आहिनि। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।